महांगाई मोर्चा बंद थी रोज़ अवाम ते हमला आवर आहे ऐं अवाम खे लिकण जी जाइ नथी मिले। रोज़ क़ीमतनि में वाध जे हमले सां अवामी ख़्वाहिशूं उन जो शिकार थी रहियूं आहिनि। महांगाई जा हमला हूं त मुख़्तलिफ़ ॾींहंनि में अलॻि अलॻि सूरतनि में अवाम ते थींदा रहंदा आहिनि। कॾहिं पेट्रोल बम किरायो वेंदो आहे त कॾहिं गैस बम हमिलो कयो वेंदो आहे। कॾहिं बिजली जे क़ीमतनि में वाध जा करंट लॻंदा आहिनि त कॾहिं आम खाधे पीते जे शयुनि जे क़ीमतनि में वाध सां आवाम खे उन्हनि खां परे कयो वेंदो आहे। उन्हनि सभिनी शयुनि जे अघनि में वाध मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कई वई आहे। हिकिड़ो ज़ख़म ॾियणु ॿियो वरी उन्ही जे मथां लूणु बुरकण जो मुहावरो हिन हुकूमत ते ठहकी अचे थो। हिकु तरफ़ ॾियारी जे हिसाब सां वधंदड़ महांगाई आहे त मथां वरी वज़ीरनि मशीरनि जा अहिड़ा दलील ऐं मशूरा था मिलनि जो अवाम पंहिंजी क़िस्मत ते मातम करण खां मुड़ी नथो सघे। जॾहिं महांगाई जी ॻाल्हि थी कजे त वज़ीर चवनि था त चांहि जे कोप में खंड जा 9 दाणा घटि विझी पीओ त महांगाई जो असरु न थींदो। ॿिया था चवनि त ॿिनि जी जाइ ते ॾेढ मानी खाओ त महांगाई जे बार खां बची पवंदो। जेकॾहिं खंड ऐं कणक जे क़ीमतनि में वाध जो पुछिजे थो त जवाबु थो अचे त उहे शयूं इम्पोर्ट करण सबबु महांगियूं थियूं आहिनि। जेकॾहिं 4 सालनि दौरान ज़रई मुल्क हूंदे बि कणक ऐं खंड जो टारगेट पूरो न करे सघिया आहिनि त इन खां वॾी नाकामी ॿी कहिड़ी थी सघे थी। असां सम्झूं था त महांगाई जे मामले में हुकूमती दलीलनि में को वज़न नाहे। न हुकूमत खां मईशत थी संभालिजे न ई क़ीमतनि ते कंट्रोल जी का पॉलिसी आहे। आॾा उबदा दलील ॾेई ऐं अॻूणियुनि हुकूमतनि ते इल्ज़ाम हणी हुकूमत पाण खे आजो नथी करे सघे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।